अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लाड़ वेब टीवी न्यूज़ में भली कार आऊं आहियां शफ़ी मोहम्मद। सब खां पहिरियां हेडलाइन। कैडेट कॉलेज बदीन जे नए तामीर थींदड़ प्रोजेक्ट जे बुनियाद जे कम में कच्ची चौकी वारे पत्थर जो इस्तेमाल थियण जा इंकशाफात। ठेकेदार पको पत्थर इस्तेमाल करण बदिरां गैर मयारी पत्थर इस्तेमाल करण लॻा। एजुकेशन वर्क्स खातो ख़ामोश। कैडेट कॉलेज जो शुरूआती कम घबलनि जे नज़र थी वियो। कश्मीर में ॻोठ फैज़ो मज़ारी में पंजाब रेंजर 5 विंग पारां फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें 295 मरीज़नि जो मुफ़्त मेडिकल चेकअप कयो वियो ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं वियूं। डिस्ट्रिक्ट काउंसिल बदीन जे चेयरमैन अली असगर हालेपोटो जी सदारत हेठि डिस्ट्रिक्ट काउंसिल 2018-19 जी 48 करोड़ 93,66,847 रुपयनि जी बजट पेश कई वई। बजट में हर यूनियन काउंसिल में तरक़ियाती कमनि समेत पीअण जे पाणी जा हेड पंप पिणु शामिल हूंदा। बदीन डिस्ट्रिक्ट काउंसिल सां इजलास रखियो वियो, जंहिंमें ज़िले चेयरमैन अली असगर हालेपोटे ख़िताब कयो। इजलास में फिदा हुसैन मंदरो, अब्दुल गफूर निज़ामाणी ऐं ॿियनि शिरकत कई। इमरान खान मुल्क खे तरक्की तरफ़ गामज़न कंदो। जल्द सिंध जो दौरो कंदो ऐं टंडो मोहम्मद खान में अज़ीम शान तारीख़ी जलसो कयो वेंदो। PTI सिंध जे नाइब सदर सैयद ज़ुल्फ़कार शाह जूं बनी गाला रवानगी वक़्तु लाड़ टीवी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। कंदकोट में 5 ॾींहं अॻु में क़तल थियल नौजवान इमाम बख़्शिश हरियाणी जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते वारसनि जो SSP ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मक़तूल जे वारसनि जो मुतालबो आहे त जवाबदार गिरफ़्तार करे खेसि सज़ा ॾिनी वञे। DSP बदीन सिटी इंचार्ज सालम खोसो हनीफ़ पंवर जी अॻवानी में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। 2 ॾोहारी गिरफ़्तार, 6 चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे वरिता। बदीन में मॉडल थाणे ते पुलिस जी प्रेस कॉन्फ्रेंस। पंगरियो में फ़हमीदा मिर्ज़ा जी कामयाबी जी ख़ुशी में मिर्ज़ा ग्रुप जे 7 कारकुननि हाजी मोहम्मद पनाहवाला, सिकंदर अली सुमरो, पीर माशूक अली शाह, दोदो दायो अलादीनो ख़ासकुरी जी अॻवानी में रैली कढी वई। वधीक डेली न्यूज़ अपडेट वठण जे लाइ असांजो YouTube चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो।